नाज़रीन, हैदराबाद में ख़बर शामिल कंदासीं। वुमेन एक्शन फोरम पारां वॾनि शहरनि में वर्किंग वुमेन हॉस्टल्स जोड़ाइण जो मुतालबो कयो वियो आहे। अॻवाननि जो चवणु आहे त हॉस्टल्स जोड़ाए नौकरियुनि जे लाइ ईंदड़ औरतुनि ऐं शागिर्दियाणियुनि खे सस्ती रिहाइश फ़राहम कई वञे। अमर सिंधु ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त शागिर्दियाणियुनि खे तालीमी इदारनि ताईं पहुचण जे लाइ ट्रांसपोर्ट जी सहूलियत बि ॾिनी वञे। इन जा वधीक तफ़सील बि मालूम कयूं था इम्तियाज़ खोसो खां। इम्तियाज़, छा अपडेट्स आहिनि इन बाबति? बिल्कुल मेहताब, हैदराबाद में वुमेन एक्शन फोरम के अगवानन प्रेस कॉन्फ्रेंस कई है। उन दौरान औरत मार्च हैदराबाद पारा मुतालबन लाइ 2022-2023 की बजट में उनकी औरत मार्च हैदराबाद के हवाले से रकम रखण की रखण के हवाले से वॾे वज़ीर के खत लिखी छॾियो है। इनमें प्रेस कॉन्फ्रेंस दौरान अमर सिंधु, हसीन मसरत, रोजीना जूनेजो रोजीना जो चवण है 14 जून से पेश थींदड़ बजट में टिन वॾनि शहरनि कराची, सखर, हैदराबाद में वर्किंग वुमेन ठाहिण लाइ बजट मुख़्तस कई वेंदी। जीअं आला तइलीम में नौकरियुनि लाइ ईंदड़ औरतुनि ऐं शागिर्दियाणियुनि खे महफ़ूज़ ऐं सस्ती रिहाइश मुहैया थी सघे। हिननि जो इहो चवणु आहे त शागिर्दियाणियुनि खे स्कूल, कॉलेज ऐं यूनिवर्सिटियुनि ताईं पहुचण लाइ ट्रांसपोर्ट मुहैया कई वञे। हैदराबाद समेत ॿियनि शहरनि में रहंदड़ मज़दूर ऐं हारी औरतुनि खे ट्रांसपोर्ट जी सहूलियत मुहैया करण सां गॾु रोज़गार ऐं ज़ाती कारोबार लाइ आसान किस्तनि ते रक्षा ऐं क़ीमती ॾियारियुनि लाइ बिना व्याज जे कर्ज़ बि फराहम कयो वञे। औरतुनि ते तशदुद वारनि वाक़िअनि जे हवाले सां हिननि जो चवणु आहे त उनमें वाध थी आहे। उनखे ज़िले सतह ते शेल्टर हाउस ठाहिण लाइ बि बजट रखी वञे। हैदराबाद ऐं जामशोर यूनिवर्सिटियुनि में पढ़ंदड़ शागिर्दियाणियुनि लाइ 1000 मोटरसाइकिलूं फराहम करण जो बि मुतालबो कयो वियो आहे। गॾोगॾु इहो बि चयो वियो आहे त कमु कंदड़ जेके औरतूं आहिनि उन्हनि लाइ हॉस्टलूं क़ाइमु कयूं वञनि ऐं तरतीबवार कराची में 500 कमरनि, सखर में 300 कमरनि, लाड़काने में 600 कमरनि, हैदराबाद में 600 कमरनि ते मुश्तमिल हॉस्टलूं जेके आहिनि उहे तयारु कयूं वञनि थी मुआशी सरगर्मियुनि ऐं औरतुनि जी शमूलियत खे आसान बणाए सघिजे। जी मेहताब। इम्तियाज़ खोसो, महिरबानी तफ़सील ॿुधाइण।